ओम ओम ओम। ओम ओम। हाँ जी। वाह वाह। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्याम सुंदर भगवान की, जगत गुरु श्री चंद्र भगवान की। ओम सर्व श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बी माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज श्री गुरु नानक देव भक्त और भगवान की जय जय श्री राधे। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर। चलो ना महादेव हर 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 हर। आयो लाल कयो झूले 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 लाल। बोल सतगुरु साईं शहनशाह मनोहर शाह साहिब की। आहा सतगुरन जी गोद में तव्हां वेठा आहियो, ईअं महसूसु कयो कि दुनिया जे सभिनि खां वॾनि ख़ुश नसीब भागनि वारनि में तव्हां आहियो, जंहिं ते भॻवान सभिनि खां वधीक कृपा कंदा आहिनि, उनखे सत्संग ॾींदा आहिनि। न त जीअं ॿार चॉकलेट वठी करे रोअण बंदि करे खिलौनो वठे त माता पंहिंजो कमु कंदी आहे, त अहिड़ी तरह सां जेके धन दौलत घुरंदा आहिनि संसार जी शयूं भॻवान उनखे फिटी कंदा आहिनि। तूं ख़ुशि रहो बढ़िया, मां बचियुमि मुंहिंजो पिंड छॾिजो। पर जेके खिलौना फिटी कनि संसार जी इच्छाऊं छॾे छॾनि, उनखे भॻवान पसंदि कंदा आहिनि। चवंदा आहिनि जनता जिनको चुनती है वो संसद में जाते हैं और श्री कृष्ण कन्हैया जिनको चुनते हैं वही इस सत्संग में आते हैं। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्वपाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनः तम नमामि हरिं परम हरि ओम। एक माण्हू खे साध संगत जी हीरो मिलियो, लेकिन उनखे पतो न हो कि मुंहिंजे गंढ में हीरो आहे। वो उनखे कांच जो टुकड़ो पियो समझे। त सब्जी वारे खे चए पियो भाई हे पत्थर खण मूंखे 1 किलो पालक ॾेई छॾ। चए न न 1 किलो पालक 50 रुपए पालक है, तोखे पत्थर जे लाइ मां पालक ॾींदुमि, 1 ॿ जूड़ी ॾींदुमि। वीचारो निराश थी करे किराने वारे दुकान ते वियो, बाबा 1 किलो दाल जो मूंखे पत्थर वठो। चए तो 1 किलो दाल 100 रुपए किलो आहे दाल 70 रुपए। न न भैया न थी सघंदे, इन में मां छटाक भर ॾींदुमि। चओ हरि राम। आखिर घुमंदे घुमंदे उनखे हिकिड़ो जौहरी मिलियो,
जॾहिं जौहरीअ खे चई बाबा हे पत्थर रखो, मूंखे 100 रुपयो ॾेई छॾियो तव्हांजी महिरबानी, उहो सचो माण्हू हो। चईसि मूं रख, हिन जे बदिले 100 रुपयो त साईं घटि ॾींदव, 50 रुपया ॾींदव। चई मां पूरी दुकान ॾेई छॾींदोमांइ न, तॾहिं बि मां हिन जो मुल्ह चुकाए न सघां। हैरान थी वियो, हे पत्थर एॾो कीमती आहे। चई अरे पागल, हे पत्थर न आहे, हे त अनमोल हीरो आहे। तूं हिनखे पत्थर सम्झी वेठो आहे तॾहिं सस्तो थो ॿुधाए। मां जौहरी आहियां, मां सुञाणा, हे अनमोल हीरो आहे। हिन जे लाइ मां तोखे सॼी दुकान ॾेई थो छॾाए। आहा, उहो ग़रीब ख़ुशि थी वियो, उनजी ग़रीबी दूर थी वई, उनजी पीढ़ी दर पीढ़ी अमीर थी आहे, छो जो एॾो अनमोल हीरो हो। त अहिड़ी तरह सां असांजो मनुष्य जीवन बि अनमोल हीरो आहे। असां पत्थर जे बराबरि हिन खे संसार जे सुखनि भोगनि में विञाए रहिया आहियूं, पर कोई जौहरी, कोई संत महात्मा सतगुरु साईं मनोहर शाह जहिड़ा मिलंदा आहिनि, चवंदा आहिनि प्यारा हे अनमोल जनम तई, इन जे बदिले तोखे भगवान मिली थो सघे, संसार त तुच्छ आहे। तॾहिं उनखे ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, अरे मां त हिन जी क़ीमत ई न सम्झी सघियो। चओ जय श्री कृष्ण। असांजा बाबा जन गाईंदा हुआ, संतन जे दर तां जीव खे छा नथो मिले, मुक्ति मिले जुगती थी मिले, भक्ति थी मिले, संतन जे दर तां जीव खे छा नथो मिले, जुगती मिले, मुक्ति थी मिले, भक्ति थी मिले। असांखे बाबा जन पिया ॿुधाइनि कि गिनती ना है, अरे 77 माण्हू, अलाए घणा माण्हू हिन दर तो पंहिंजी झोल भरे विया आहिनि सात्संग जी। ऐं प्रमाण तव्हांखे खपे त मां कुझु नाला साईं जन सां कल्ह 5 मिंट मौक़ो मिलियो, मां पुछी करे उन्हनि खां जानकारी वरिती त साईं जन ॿुधायो कि ॾिसो हिन दर तो जेकी पंहिंजी सूनी ख़ाली झोल भरे आहे, खटवानी परिवार, विनोद खटवानी, गोविंद राम सागर मो, प्रकाश कुमार खटवानी, विक्की अशोक कुमार जन जो प्रभु कृपा कन, उन्हनि जी धर्म पत्नी जा भी दुख दूर कन। अॼु या भी अरदास है, झोली तो भरी अथव, हाणे प्रभु दुखन को भी रक्षा कयो, लेखे कतहु न छूटिए, खिन खिन भूल न हार। अजय कुमार, मान्या देवी, ॾिसो हिननि सभिनि जी झोल सतगुरु साईं मनोहर शाह भरी आहे। साईं जन जी अरदास थी आहे। अजय मान्या, धामेचा परिवार, ॿियो भी अनगिनत माण्हुनि जी झोल सतगुरनि भरी आहे। गोपी कुमार गेलानी, नारायण दास धनाराम, रोशन खटवानी, कई प्रेमी। असांजा पूज्य जीजा जी घनश्याम दास जन, उन जे परिवार में भी प्रभु कृपा कई। चओ हरे राम। तरी चवंदा आहिनि भाई ॾिसो, बिरथी कदे न होवई जन की अरदास, नानक जोर गोविंद का पूरन गुणतास। चो हरे राम। नथा चो न, एडी महिमा ता ॿुधो पिया, तॾहिं भी भगवान जो नालो ता नथा चो त छा समझजे? मतलब तव्हांखे श्रद्धा कोन्हे? हिक हिक नाम में, भगवान जे नाम में खुद राम समायल आहिनि। हर सिमरन में आप निरंकारा, तो उन्हें भाव सां भक्ति कयो। संसार में सभिन को वॾी शइ छा आहे? सब वेद शास्त्र पुराण छा था चवनि? बंदगी से बड़ी रजा ही नहीं, बंदगी से बड़ी रजा ही नहीं, हरि तेरे बिन कहीं मजा ही नहीं।
तेरी रहमत से जी रहा हूं मैं। ध्यान में जो शब्दन दे, तेरी रहमत से जी रहा हूं मैं। मेरे कर्मों का तो पता ही नहीं, बंदगी से बड़ी रजा ही नहीं। इतने ज्यादा गुनाह थे मेरे, ॾाढो प्यारो भाव। इतने ज्यादा गुनाह थे मेरे, लेकिन तेरे खातों में कुछ लिखा ही नहीं। तेरे खातों में कुछ लिखा ही नहीं। ऐसे बीमार है इश्क में तेरे, जिसकी कोई कहीं दवा ही नहीं। बंदगी से बड़ी रजा ही नहीं। बोलो भक्त वत्सल भगवान की। अचो संतन जा गुणगान चवंदा आहिनि, जंहिंजी शादी तंहिंजा लाॾा, जंहिंजी वरसी तंहिंजी महिमा। त संतन जी वरसी यानी वरसी वञो। बाबा जन चवंदा हुआ वरसीअ जो अर्थ की वरसी वञो भाई। त सभिनि खां पहिरियों अचो गुरबाणीअ जो असां अमृत पियूं। गुरु अर्जन देव महाराज जी मिठी रबी बाणी चवनि था पिया, गुरुअ जी कृपा सां भगवान कृष्ण मुंहिंजे हृदय में आया। हाणे उहे पूर्ण काम प्रभु मिली आहिनि, जिन खां जेको घुरियो उहो मिली थो वञे। जो मांगो सो पावो में। असांजो ठाकुर सभिनि खां मथे, सभिनि खां महान, सभिनि खां ऊंचो आहे। पंहिंजे जीवन में भगवान खां, भगवान जे भक्तीअ खां, सत्संग खां, संत महात्मा खां, माता पिता खां वधीक कंहिंखे दर्जो न ॾिजो। मतां धन दौलत खजाने खे दर्जो ॾियो, मान वॾाईअ खे ॾियो न। सभिनि खां वॾी भक्ति। भक्तीअ में पतो पवंदो आहे असांखे धर्म मर्यादा, परिवार छा आहे, समाज छा आहे। हमारा ठाकुर सब ते ऊंचा। छा कयूं? चवनि था रेण दिनस तिस गावो रे। रात ॾींहुं उन जा गुण गायो, एतिरो कमु अथव। कई जन्म लगी आ भाई समझ में एतरी सी गाल कि भक्ति करनी आ, भक्ति करनी आ, केवल भक्ति करनी आ। कम कंदे कंदे भी भक्ति करनी आ। युद्ध भी कर, मुखे याद भी कर। भगवान चवनि था मां मनु स्मर युद्ध छ हरे राम। चओ नथा चओ न, ॾिसो नथा चओ न, कदर नथा क्यों नथा चओ हरे कृष्ण। घर में वेही करे 1000 बार चओ, हिते हिकु बार चवंदो 100 सुनार की एक लोहार की। लखे पाप कटजी वेंदव, नओ प्रारब्ध ठहंदव, क़िस्मत बनंदव। अॼु साईं चांडूराम साहिब जन जो असां सत्संग पिया ॿुधूं त उहे चवनि पिया, ॾिसो दर्द अलॻि आहे, दुख अलॻि आहे, तन अलॻि आहे, मन अलॻि आहे। सत्संग में अचण में छा थींदो आहे, छा मिलंदो आहे? चवनि था छा न थींदो आहे। चवनि था जॾहिं कयल कर्म भोगणा आहिनि त पोइ सत्संग जो लाभ छा? चवनि था न न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। सत्संग करण सां, भक्ति करण सां दुख ईंदो भी आहे। तन ते मान लो दुख आयो, पर मन ते उन जो दर्द न थींदो आहे। ध्यान ॾिजो, जीअं हाथीअ खे कोई खीचे खीचे गुल ठका करे त छा हाथीअ खे तकलीफ़ थींदी? गुलनि जो असर थींदो? या कंकड़ हणे त उनखे फ़र्क़ु पवंदो? त अहिड़ी तरह सां दुख ईंदा आहिनि, पर भगवान महसूस न थियण ॾींदा आहिनि।
एडो मन मजबूत करे छॾींदा आहिनि कि उन्हनि जो थोरो बि असर ई न पवंदो आहे कि दुख तन ते थींदो आहे पर उन जो दर्द मन ते थींदो आहे मन एडो मजबूत थी वेंदो आहे मन शक्ति एडी ऊंची थी वेंदी आहे कि उन्हनि दुखनि जो असर ई न पवंदो आहे अगर भक्ति कयो सेवा कयो निष्काम भाव सां त उहे लेख बि भगवान हिते कटे छॾींदा आहिनि ज्योतिषी तव्हांखे ॿुधाए थो सघे छा थियण वारो आहे हे दुख अचण वारो आहे पर संत उन दुख खे कटे बि सघनि था इहो सत्संग जो लाभ हाणे त चओ हरे राम मिठो राम प्यारो राम जय श्री कृष्ण हरि ओम हा हिकु हिकु नालो सॼे संसार टिनी लोकनि खां कीमती अथव अचो ये प्यारी मिठी गुरबाणी सां प्रेम सां श्रवण कयूं गायूं सभिनि खां पहिरियों असां सां गॾु जेके असांजा भाउर कलाकार आहिनि असांजा भाउ जेके अंधेरे में रोशनी कंदा आहिनि प्रकाश कुमार गॾु ॻाए रहिया आहिनि जेके असांजे पोइते मन जा ईश्वर मनीष भाई ऑक्टोपैड पे दाढ़ी सुहिणी कला इन्हनि में और हमारे मन में ओज रखने वाले मनोज भाई हालांकि इस वर्षी महोत्सव में हम पहली बार संगत कर रहे हैं पर ऐसा लगता है कि हमेशा से हम साथ संगत करते आ रहे हैं और हमारे साथ ये बजाते रहते हैं इतनी सुंदर इनकी सरस्वती माता की कृपा ऐसी कला विद्या अरे ओहो हमारे मनोज भैया 22 सालों से दरबार साहब में सेवा कर रहे हैं अब एक बार तो जोरदार तालियां सबके लिए जोर सां धन्य ये जेके सेवा करे रहे इन्हनि जो जीवन भी सफल आहे जेतिरी देर वेठा आहिनि वैकुंठ में इन्हनि जो लोक भी तो ठहे परलोक भी तो ठहे परमात्मा इन्हनि जी क़िस्मत लिखी आहे ॿिए कंहिं जॻह ते हलाइनि ऑर्केस्ट्रा ते फिल्मी गाननि में त धन मिली थो सघे पर लोक परलोक सवलो न थींदो हिते इन्हनि ते एॾी कृपा आहे जो मांगो सो पावो रे 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 गुरु प्रसाद मेरे मन वसिया गुरु प्रसाद मेरे मन वसिया थोड़ा सा थोड़ा सा गेन गुरु प्रसाद मेरे मन वसिया गुरु प्रसाद मेरे मन वसिया जो मांगो सो पावो रे जो मांगो सो पावो रे सो पावो रे जो मांगो सो पावो रे नाम रंग
मन तृप्ताना नाम रंग एह मन तृप्ताना नाम रंगे एह मन तृप्ताना नाम रंग एह मन तृप्ताना बहुर न कतहूँ धामों रे पूर्ण कथा रे जो मांगो सो पाओ रे सो पाओ रे जो मांगो सो पाओगे सो पाओगे हमरा ठाकुर सब ऊंचा ठाकुर सबसे ऊंचा ओ हमरा ठाकुर सब ऊंचा हमारा ठाकुर सबसे ऊंचा रण दिनस इस गामों रे रण दिनस इस गामों रे खिन में आप उठापन हारा इनमें थाप उठापन हारा इससे तुझे ही डराओ रे इससे तुझे ही डराओ रे ओ इससे तुझे ही डराओ रे जो मांगो सो पाओ रे सो पाओ रे जो मांगो सो पाओगे सो पाओगे जब देखो प्रभु अपना स्वामी जब देखो प्रभु अपना स्वामी तो अब रह जीत न पाओ रे तो रे जीत न पाओगे हा नानक दास प्रभु आप पहराया नानक दास प्रभु आप पहराया नानक दास प्रभु आप पहराया ब्रह्म भोवेट लिखा मोरे प्रभु गोविंद लिखा मोरे हो ब्रह्म भोवेट लिखा मोरे जो मांगो सो पाओ रे सो पाओ रे जो मांगो सो पाओगे सो पाओगे गुरु प्रसाद मेरे मन बसिया गुरु प्रसाद मेरे मन बसिया जो मांगो सो पाओ रे जो मांगो सो पाओगे
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मां चवंदुमि श्री कृष्ण गोविंद, तव्हां चवंदो हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। मां चवंदोमांव गोपाल दामोदर, बसि तव्हां चवंदो दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। एतिरो कमु त कंदव न भाई, चंदो वंदो नथा घुरूं, तव्हां पैसा नथा घुरूं, नाम जो दान ॾियो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, बस वरी कल वांगुरु था कयो। कंहिंखे फुल्को खाराए रोटीअ में भाॼी न ॾियो, महिमानवाजी पूरी थींदी तव्हांजी। चवंदा असां फुल्को ठाहियो आहे, भाॼी तव्हां हाणे पाण इंतजाम कजो, भाॼी घर में वञी खाइजो, फुल्को मां थो ॾियां। असांजे गुरुजी रामदास महाराज जन वटि हिकिड़ी शादीअ जी कोई माता चवंदा आहिनि न, उहो छा खणी आया आहिनि, भाॼी चवंदा आहिनि उनखे, नान खटाई ऐं अलाए अलाए छा खणी ईंदा आहिनि, बिस्कुट जी फारी हा न, उहा खणी आई। गुरुजी जन पुछियो छा खणी आई आहे माता? चईं बाबा भाॼी खणी आई आहे। त गुरुजी जन चयो फुल्को काथे आहे? चईं फुल्को त न खणी आई आहे। चईं भाॼी कीअं खाईंदासीं? चईं बाबा शादीअ जी भाॼी। चईं भाॼी चए थो त फुल्को त ॾियणो ई पवंदो। चओ हरे राम। चईं बाबा पोइ फुल्को घर खाई वञे। हरे राम, हरे राम, मिठो राम, मिठो राम, प्यारो राम, प्यारो राम, स्वीट राम, स्वीट राम, स्पाइसी राम, स्पाइसी राम। सब रस राम में त। पंहिंजा भक्त बिंदु जी महाराज जन चवनि था मां प्रेम कंदुमि त तोसां, झगड़ो कंदुमि तॾहिं बि तोसां, ॿियो कंहिंसां कंदुमि? झगड़े लाइ वरी ॿिया दोस्त ॻोल्हियां? न, मुंहिंजा सभु कुझु नाता तोसां ई। मोहन अब हम तुमसे रूठे, जान गए तुम हो छली प्रपंची, हो कपटी तुम झूठे। हाँ ये तो भक्त ही चई था सघनि। जंहिंसां प्रेम हूंदो आहे उन सां ई त लड़ाई थींदी। राह चलते कंहिंसां बि थोरी वञी झगड़ो कंदव तव्हां ईअं। मां बी भैया बी साइकिल रोक, मूंखे तोसां झगड़ो करण जी इच्छा आहे, मां तोसां रुसण थो चाहियां। अरे रुसंदो उन खां ई माण्हू जंहिंखे पंहिंजो सम्झंदो, रुसबो उन खां ई आहे जेको मनाए त सही। भक्त जा सभु नाता भगवान सां थींदा आहिनि। हिकिड़ा महात्मा थिया महाराष्ट्र में, चोखा मेला उन्हनि जो नालो। गरीब हा, मजदूरी कंदा हा। नामदेव महाराज मुक्ताबाई उन्हनि खे सुञाणे वरितो। उन्हनि जो हिकु ई कमु, ॾींहं राति हिकु ई कमु कंदा। छा कंदा ख़बर अथव? बसि गोविंद जा गुण गाईंदा रहंदा। छा चवंदा? जय जय विठल विठल विठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा। जय जय विठल विठल विठला, जय जय विठ्ठल चौन भाई माझा विठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा। विठल चइबो आहे बीठल खे। भक्त पुंडलिक महाराज जे करे भगवान आया, माता पिता जी सेवा पियो करे, भगवान प्रसन्न थी करे दर्शन ॾिनो त भगवान खे चवण लॻो प्रभु मां पंहिंजे पिता खे जोर थो ॾियां, अधु सेवा में छॾे करे मां तव्हांजो आदर सत्कार नथो करे सघां। भगवान जा नेण भरिजी आया। भगवान चई तूं जेतिरी देरि सेवा कंदे मां बीठो रहंदुमि। तॾहिं हिकिड़ी सिर पई हुई, महाराष्ट्र में चवंदा आहिनि वीट, उहा ईट खणी करे भगवान जे तरफ़ उछलाई। प्रभु हिन खे ई आसन सम्झो। मुंहिंजा ठाकुर उन ते बीह रहिया पंडरपुर में, तॾहिं उनजो नालो पइजी वियो विठला। बोलो विठल भगवान की। उन्हनि जो कीर्तन कंदा, चोखा मेला। गरीब हा,
एक ॾींहुं वॾी प्राचीर हिकिड़ी वॾी इमारत पई ठहे, दीवार पई ठहे ऐं अहिड़ी होनी थी कि उहा दीवार उहा भित किरी पई, साथ किरी पई हुआ। उनमें कई मजदूर दबजी गुजारिया। हाणे उन जे मलबे खे हटाइण में कई महीना लॻी विया, सम्झो था, कई महीना। एॾी वॾी दीवार ऐं उन मजदूरीअ में चोखा मेला भक्त बि हुया, उहे बि हेठों अची विया। जॾहिं काफ़ी महीना लॻा ऐं उहे दीवार मलबो हटियो त चवण लॻा संत नामदेव महाराज खे भक्त अची करे, साईं हाणे कीअं पतो पवंदो चोखा मेला जी हॾियूं कहिड़ियूं, उन्हनि जो असां कीअं संस्कार कंदासीं, कीअं समाधि ठाहींदासीं। वॾा दरवेश हा, भक्त हा, श्री कृष्ण जा गुण गाईंदा हा, कीअं कजे, कीअं पतो पवंदो। तॾहिं नामदेव महाराज चयो हिकु कमु कयो, सभु हॾियूं खणी अचो ऐं कन सां लॻाए ॾिसो। चई साईं कन सां लॻाए ॾिसूं त कीअं पतो पवंदो भई चोखा मेला जी हॾियूं। चई जंहिं हॾियुनि मां कीर्तन जी आवाज़ अचे, विठल 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 विठल, सम्झो उहे हॾियूं चोखा मेला जूं। ऐं वाकई हटाए 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 मलबो हॾियूं खणी खणी जॾहिं कन सां लॻायूं त कुझु अस्थियूं अहिड़ियूं आयूं जो कननि सां लॻाइनि पिया त उन्हनि मां विठल नाम जो, कृष्ण नाम जो कीर्तन पियो हले। हॾियुनि मां बि उहे हॾियूं खणी करे मंदिर जे मुख्य द्वार ते उन्हनि समाधि बणाई। नामदेव महाराज पंढरपुर में अॼु बि उहा उन्हनि जो स्थान। पंढरपुर में जेके विठल भगवान आहिनि उहा के मूर्ति कलाकार न ठाही अथव, भक्त खे वरदान ॾेई करे भगवान ख़ुदि मूर्ति बणिजी आया। ऐं विश्व में इहो ई हिकिड़ो मंदिर अथव, तव्हां तिरुपति वञो परियों खां दर्शन, जगन्नाथ भगवान वञो परियों खां दर्शन, स्पर्श न करे सघंदव, पर पंढरपुर महाराष्ट्र में तव्हांखे पुजारी जी चवंदो मथो रख भगवान जे चरणनि में, इहा मूर्ति कोन्हे, साक्षात भगवान। असां दर्शन करे आयासीं ऐं मथो रखायूं, ॾाढो आनंद आयो। भगवान कमर ते हथ रखी अॼु बि बीठा आहिनि भक्त जे इंतजार में कि वरी कोई पुंडलिक भक्त जागे, वरी कोई नामदेव जागे, कोई धनो जागे, कोई कबीर त्रिलोचन, कोई मीराबाई, जनाबाई, सखूबाई, करमैती बाई, करमठी बाई, कर्मा बाई, मुक्ताबाई, सहजबाई, कोई त जागे जेको भक्ति करे। अॼु बि कमर ते भगवान भई हथ रखी करे तव्हांजो इंतजार करे रहे। कोई त ईंदो सतनाम जेको मूंसां प्रेम कंदो। हा हा, असांजे मनीष भाई जी फरमाइश हे भजन असांखे बि ॾाढो प्यारो लॻंदो आहे। असांजे सिंधियुनि जा सरताज संत साईं कंवरराम साहिब जन ॾाढो मिठड़ो भजन गायो। अचो प्रेम सां, सभिनि खे यादि हूंदो, तव्हां बि गायो। सजना श्रद्धांजलि इहो भजन साईं कंवरराम साहिब जन खे असांजे सतगुरु बाबा भगतराम साहिब जन ॾाढो सुहिणो भजन गायो। ॿिया बि कई भजन उन्हनि जा, छो कयां परवाह, मुझे तूने मालिक सभी कुछ दिया है, मैं बिन गुर देखे। उहे तव्हां यूट्यूब ते ॾिसी था सघो, फेसबुक ते ID अथव बाबा भगतराम चकर भाटा ऐं सतगुरु साईं मनोहर शाह साहिब जन जो हे वरसी महोत्सव ॾाढी सुहिणी मिठी साफ़ ऑडियो में वीडियो में हे सेवादारी असांजा प्रकाश भाई सेवा करे रहिया आहिनि। तव्हां हिन जो बि दर्शन वरी करे था सघो। कल्ह जो बि कीर्तन, ट्रोजूं जो बि कीर्तन, बाबा भगतराम चकर भाटा इहो नालो रखिजो ऐं ज़रूर ज़रूर इहो ओके कजो। रोज तव्हांखे सत्संग जो घर वेठे लाभ मिलंदो, हिकु पैसो ख़र्च न थींदो। शाम जो 6 खां रोज सत्संग जो लाभ, गुरुवार एकादशी, अॼु एकादशी अथव, चओ हरे राम। नामदेव महाराज एकादशी कई, अम्बरीश महाराज एकादशी कई, संत महात्मा अॼु बि एकादशी करे रहिया आहिनि। असांजे चकर भाटा में 7 साल जा ॿार एकादशी कंदा अथव। असांजे चकर भाटा बिलासपुर रायपुर में कई पूरा परिवार एकादशी जो पालन कंदा अथव। मां तव्हांखे ॿुधायां जेके एकादशी कंदा आहिनि भगवान उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो आहे कि धर्मराज उन्हनि खे कॾहिं नरक न वठी अचो। जेके हिकु एकादशी कंदा आहिनि, पद्म पुराण में श्री कृष्ण भगवान चवनि था, महात्म पढ़ी ॾिसो कि हिकु एकादशी करण वारे खे, ध्यानु ॾेई ॿुधिजो, 88,000
ब्राह्मणन के रोटी भोजन खाराइण जो लाभ मिली वेंदो। हिक एकादशी करण वारे के 10,000 साल तपस्या करण को वधिक लाभ मिलंदो आहे। हिक एकादशी करण वारे के धरती ते जेतरा भी सोन चांदी हीरा मोती ऐं जेतरा भी पुष्प फल आहिनि उहे भगवान के अर्पण करण जो लाभ मिलंदो आहे। हिक एकादशी करण वारे के सभिनी व्रतन जो लाभ मिलंदो आहे। हिक एकादशी करण वारे के धरती ते जेतरा भी तीर्थ आहिनि उहे सभु तीर्थ करण जो लाभ मिलंदो आहे। ब्रह्मा जी चवनि था जेके एकादशी कनि था सेवा था कनि कीर्तन था कराइनि हे चित्रगुप्त मां उनखे उनजे कुल खे उनजे खानदान खे उन्हनि जे पीढ़ी दर पीढ़ीअ खे वरी जन्म वठंदे कोन ॾिठो। बोलो एकादशी मैया की तो भाई जरूर जतन करे भुल में खाई भी वरतो हुजेव त एकादशी करे था सगो। एकादशी जी फलाहारी भोजन वठो ऐं खूब भजन कयो हा न। कलयुग में ॿियो कोई व्रत उपवास न चए तो एकादशी। हिकिड़ो गुरु ग्रंथ साहिब में कंहिं भी व्रत उपवास जो समर्थन न कयो आहे, पर एकादशी जी महिमा गुरु ग्रंथ साहिब महाराज में भी सतगुरु चवनि था एकादशी सुनो हरि नाम रिद्ध बुद्ध सिद्ध सुख पावों भज गुरुमत हरि राम राम। या महिमा गुरु ग्रंथ साहिब में श्री कृष्ण भगवान पाण महिमा गाया। एकादशी ते जेतिरो भी भजन कंदा आहियूं न मान लो तव्हां हिकु माला फेरियव त लख माला जे करोड़ माला जे बराबर थी वेंदी आहे। एकादशी भगवान जी फोकट जी कृपा अथव। जरूर 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 पालन कयो तव्हांजो स्वास्थ्य भी सुठो रहंदो। डॉक्टर चवनि था जेके एकादशी कंदा आहिनि उन्हनि खे कॾहिं कैंसर न थींदी आहे। चो हरि राम। प्रार्थना कयूं दातार नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो सदके धड़ीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो सदके धड़ीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। नींदराया माने माणी नींदराया माने माणी नींदराया माने माणी। आधार तुझो आधार तुझो आधार तुझो सदके अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। सदके धड़ीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। हो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। हरे राम। ॾाढो आस सतायो दुनिया जे दर्दन। ॾाढो आस सतायो दुनिया जे दर्दन। मुहड़ो मटायो मिटन ऐं माइटन। मुहड़ो मटायो मिटन ऐं माइटन। कर न्याज बोलियती कर बाझ बानियती दे आधार पंहिंजो आधार पंहिंजो दे आधार
ॾाढी आहे चंद्री दुनिया दुरंगी ॾाढी आहे चंडी दुनिया दुरंगी बिना धणीअ पंहिंजे बिना प्रभु पंहिंजे बिना धणीअ पंहिंजे बिना हरिअ पंहिंजे कोने को माइट कंहिंजो माइट कंहिंजो कोने को माइट कंहिंजो सदके अलख जे भेड़ो तार मुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो सदके धणीअ जे भेड़ो तार मुंहिंजो सदके धणीअ जी बेड़ो तार तार मुंहिंजो हरे राम बोल साईं कंवर राम साहिब साहिब की जय। हलो बोलो सतगुरुदेव भगवान की जय। बोलो बाबा मनोहर शाह साहिब की जय बोल वर्षीय वारे साईं की जय बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय तमाम सुंदर आनंद सत्संग जो चक्कर भाटा मां असांजा भाई साहब जन जिन जो नाले सां गॾोगॾु लिखियो वेंदो आहे एकादशी वाले यानी कि ग्यारस जो सत्संग ग्यारस जी जागरतो हमेशा हर ग्यारस ते थींदो आहे। 10 ॾींहं पहिरियों मूंखे चवनि था पिया कि 19, 20, 21 त मां जीअं तव्हां चयो त असां हाज़िर आहियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे कि 21 तारीख़ मूंखे ध्यानु न हुयो कि एकादशी आहे। पोइ हाणे कीअं कयूं, काई ॾींहं जो ट्रेन हुजे त ॾींहं जो असां जीअं जल्दी आश्रम में वञी पहुचूं त उते राति जो वञी एकादशी जो सत्संग कयूं। और मां बि शायदि अलाए हिते हुयमि या ॿाहिरि हुयमि, मां तव्हांखे फ़ोन ते ईअं चयो, चयोमांसि पोइ न त असां वैसे त वर्सीअ जो पलो ॾींहं जो समापन जो कार्यक्रम आहे, पोइ अगरि होॾे न पहुची सघो, अगरि एडवांस टिकट नथी थिए ॾींहं जो त जेका राति जो आहे उहा कैंसिल कराए छॾियूं, ॿिए ॾींहं ते वञूं। मां ईअं वेनिती कई तव्हांखे, राति जो पोइ हिते ई कार्यक्रम ग्यारस जो हाज़िरी हिते ई लॻायो, छो न पोइ ठीकु आहे देरि सवेर मुंहिंजी हाज़िरी हुते बि लॻी वेंदी, ग्यारस न त बारस सही। त उहो अॼु ग्यारस जो ॾींहुं आहे, हमेशह सभिनी खे ॼाण आहे असांजे बाबा जन जी जेका तिथ आहे उहा ग्यारस आहे। बाबा मनोहर शाह साहिब जन जी हिकु दफ़ो सभु उन्हनि जे चरणनि में हाज़िरी लॻाइण आया, ज़ोरदार हथड़ा खणी करे जंहिंजी छत्र छाया में असां वेठा आहियूं उन्हनि सतगुरनि जे चरणनि में जयकारो लॻाईंदासीं। हे उन जी शीतल छाया आहे जेका असांखे थधो करे छांव ॾेई रही आहे। अहिड़ी छांव ॿी किथे न मिलंदी आहे, सतगुरनि जे चरणनि जी छांव जिते असां आनंद पायूं था। बोल बाबा मनोहर शाह साहिब की जय। कंहिं कारण करे ॾिसो जीअं अरदासूं कयूंसीं गुरूअ जे चरणनि में, असांजा इंदौर मां जीजाजी जन ऐं असांजा पूज्य पिताश्री जन ऐं दरबार जो शेवादारी रमेश लाल, गुरु बाबा उन्हनि खे चरणनि में निवास ॾे। अॼु पासे में दरबार में रोहिड़ा परिवार में गमी थी वई, जंहिंजे करे कार्यक्रम लेट शुरू थियो, उन जे करे अची हिन महिल हाणे असां भोग साहिबनि जे टाइम ते पहुता आहियूं। भोग साहिब पए उन खां पहिरियों हिकु मिठी लोली मां भाई साहिब जन खे वेनिती कंदुसि, नंढड़ो सो बालक दरबार जो असांजो विराज, उन खे लोली ॾियूं ऐं विराज ऐं उन जो भाउ वंश, पहिरियों विराज ऐं वंश, इहे जुगल जोड़ी जेका आहे दरबार जा ॿार, उन्हनि खे लोली, तंहिंखां पोइ भोग साहिब, ऐं भोग साहिब खां पोइ तव्हां सां मिली करे सतगुरनि जे आनंद में मस्त थी करे नचंदासीं टपंदासीं। बोलो सतगुरुदेव भगवान की जय।
विराज हर्ष के लोली ऐं वंश के लोली इन सां गॾु सभिनी ॿारनि न्याणियुनि निमाणियुनि जी बि अरदास उन्हनि ते बि अपार कृपा। छा चवंदासीं? यादि कयो कृष्ण कन्हैया जो बाल बचपन। कन्हैया लोली कान लोली लोली कान लोली ओ तुंहिंजी कृष्ण झुलाया ओ राधा रानी झुलाया रानी झुलाया विराज झुलाया ओ तुंहिंजी वंश झुलाया माता झोली दिया लोली कन्हैया लोली कान लोली कन्हैया लोली कान लोली कन्हैया लोली कान लोली कन्हैया लोली कान लोली धन नंद लाल धन माता यशोदा नंद लाल धन माता यशोदा हलो धन नंद लाल धन माता यशोदा नंद लाल धन माता यशोदा खलकत जाए बोली दिया लोली कन्हैया लोली कान लोली कन्हैया लोली कान लोली कन्हैया लोली कान लोली कन्हैया लोली कान लोली दर दर गीत गोविंद जा गाया दर दर गीत गोविंद जा गाया दुल्हन मामा गाड़ा बजाया हो झले तुझे प्यार की डोली दिया लोली कन्हैया लोली कान लोली कन्हैया लोली कान लोली हो कन्हैया लोली कान लोली कन्हैया लोली कान लोली आश पुजाई मुझी साईं झूलेलाल आश पुजाई मुझी साईं झूलेलाल ये मुझी बछड़ी ये मुझो लाल ये मुझी बछड़ी ये मुझो लाल ओ जी ये मुझो बछड़ो जी मुझो लाल ये मुझो बछड़ो ये मुझो लाल नंढड़ा हंसड़ा नंढड़ा पेर नंढड़ा हंसड़ा नंढड़ा पीर नींदो वंडड़ो कणबो शेर नींदो वंडड़ो वंडड़ो होए माता पिता जो रखंदो ख्याल पिता जो रखंदो ख्याल ये मुझो बछड़ो ये मुझो लाल ये मुझो बछड़ो ये मुझो लाल आहा जी ये मुझो बछड़ो ये मुझो लाल ये मुझो बछड़ो ये मुझो लाल वृंदावन बिहारी लाल की जय। हींअर हाणे सभई मिली करे वर्सी साहिब जे उपलक्ष्य में श्री गुरु श्रीचंद सिद्धांत सागर जो श्री पाठ साहिब रखियल आहे। बाबाजन खे वेनती आहे उन जी वाणीअ जो समापन यानी भोग साहिब जा वचन बाबाजन खे वेनती कंदुसि अची करे चंवर साहिब जी सेवा पहिरियों कनि।